शाहिद खानज़ाद ब्रॉडकास्ट में खुशामदीद। अमेरिका जी ईरान जी जंग बि थी हले त पेट्रोल जी वरी क़ीमतूं वरी हिते पाकिस्तान में पई वधनि। इहो कहिड़ी मन ते हुकुमरान आहिनि असांखे यदीद हुकुमरान जेके हिते असांखे मिलिया आहिनि पाकिस्तान में। पेट्रोल मन त ॾींहं ॾींहं राति में पेट्रोल 50-60 रुपया चाढ़ियो अथनि। इहा असांजी हुकूमत आहे, असांजो पाकिस्तान आहे। जंग होॾे थी हले ऐं पेट्रोल असांजे पाकिस्तान में था चढ़ंदा वञनि। असांखे एतिरो ग़रीबनि खे मजबूर न कयो त चयो रोडनि ते न निकिरी तव्हांजे लाइ अहिड़ो मन त मसइलो पैदा कंदासीं जो तव्हां घरनि मां बि निकिरी कोन सघंदव। एतिरो असांखे मजबूर न कयो। ख़ुदारा असांखे 500 रुपया ॾियाड़ी कमाइण वारा आहियूं। अॼु असां 700 रुपए पेट्रोल हिन में विझरायो आहे। घर छा खणी वञूं, बचनि लाइ छा खणी वञूं। असांखे एतिरो मजबूर न कयो त असां ख़ुदारा त पाण खे बि मन त कुझु न करे विझूं। असांखे कुझु अहिड़ो कयो त असांखे पेट्रोलनि जी क़ीमतूं घटि कराई वञनि, न त असां रोडनि ते ॿाहिरि निकिरी ईंदासीं। आहे त गवर्नमेंट खे जॾहिं तेल पियल बि अथसि 28 ॾींहंनि जो, उन जे बावजूद बि तेल हिन महांगो करे भला त उहो रेट त असां मुस्लमान मुल्क आहियूं। शइ पियल आहे, तव्हां ज़ख़ीरे अंदोज़ी त न कयो न। गवर्नमेंट वारा तेल जो ज़ख़ीरो था कयो। महिरबानी करे तेल हटायो, उहो 10 रुपया घटि कयो, 20 रुपया वधायो, उहो कयो त कमु ठहे न। यानी 50 रुपया हिकिड़ी महिल वधंदा मूंखे ॿुधा ते असां पटाटा किथां वठूं, बसर किथां वठूं, गाॾियूं न ईंदियूं, दरिया रेट चढ़ंदा, कपिड़ो चवंदो, हर शइ चढ़ंदी। तो असां महिरबानी करे पूरी अपील था कयूं त तेल हटाए, ग़रीबनि जो कुझु ख़्यालु कयो। ग़रीब वीचारो तबाह थी वेंदो, अमीर खे कुझु बि कोन थींदो। वधीक उहो मुफ़्त जो तेल खाइण ॾा, हर शइ माण्हू मुफ़्त जा खाइण ॾा, पर असां ग़रीबनि जो ख़्यालु कयो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। मौक़िफ़ आहे त असां ॾिसूं था पिया त अॻ में ईअं चवंदा त आलमी मंडी में जेकॾहिं तेल मथे चढ़ी बि वञे थो त बि उन सां असांजो को लेना देना न आहे। असां पंहिंजे रेट सां हलाईंदासीं। राति वरी बयानु हिकिड़ो मुख़्तलिफ़ ॾिनो अथनि त आलमी मंडी में तेज़ी आहे, इन जे करे असां वधायो आहे। ऐं ॿियो तेल अचे नथो, असां वटि 14-15 ॾींहंनि जो ज़ख़ीरो आहे। 14-15 ॾींहंनि जो ज़ख़ीरो जेको आहे उन में ई असांजी हुकूमत मुनाफ़ाख़ोर पाण थी वई आहे। छो जे करे उन ते ई मुनाफ़ो कमाइण जे करे 55 रुपया लीटर ते हिन वधाए आणियो आहे। हाणे मुसलमाननि जो भलारो महीनो, उन में हर शइ फ्रूट हर शयूं वधाए छॾियूं सभिनीनि। आख़िरकार हुकुमरान जेको आहे सो माना 55 रुपया 50 रुपया फ़ी लीटर ते वधाए पंहिंजा पेट भरे छॾिया अथनि। पंहिंजा ख़र्च नथा घटाइनि। इहे बि कंहिं ग़रीब ते बोझ विझण जे लाइ इलाही नाकारा हुकुमरान अची विया आहिनि। असांजो मुतालबो इहो ई आहे त जॾहिं तेल नओं अचे हेॾे उन में वधाए सघनि था, हिन में वधाइण जो हुननि खे को बि जवाज़ पेश नथो अचे। जेको स्टोर थियल असां वटि पेट्रोल आहे उन में हुननि जो कहिड़ो जवाज़ आहे जेकॾहिं हू वधाइनि था पिया। हा, अञा नओं आयो हुजे, बंदरगाह खां क्रॉस करे आयो हुजे, महांगो पले पियो हुजे, उन ते वधाए सघनि था। जेको स्टोर थियल हिते 14-15 ॾींहं जो, उन ते हिननि कीअं फ़ी लीटर। असांजो मौक़िफ़ आहे इहो